अस्सलाम वालेकुम। अॼु आहे मंडे ऐं 1 मार्च। मां वञा थी हॉस्पिटल, डॉक्टर वटि मुंहिंजो अपॉइंटमेंट आहे। उतां खां वापसि अचे पोइ तव्हां सां शेयर कंदमि ऐं उते बि अगरि कुझु क्लिप्स रिकॉर्ड करे सघियमि रस्ते जा त ज़रूरु कंदमि। सो हाणे हलूं था डॉक्टर ॾे। मां वापसि अची वई आहियां, हलां थी घर ॾे। असल में मूंखे वञिणो आहे लाड़काणे। सो ज़रूरी हो त मां पंहिंजो चेकअप कराए ऐं हिकु दफ़ो विज़िट कयां डॉक्टर खे। दवाऊं वग़ैरह जेके बि चेंज करणी आहिनि या कंटिन्यू करणी आहिनि त उहो मूंखे पुछिणो हो। सो उहो पुछी आयमि, हॉस्पिटल जो कमु थी वियो। सो हाणे हलंदासीं घर। ऐं अॼु तमामु घणा कम करणा आहिनि, छो त शायदि मां सुभाणे वञा लाड़काणे। तंहिंजे करे ज़रूरी आहे त घणो कुझु मूंखे निबेरणो आहे। सो हीअ अची वियो मुंहिंजो घरु। हिन महिल 1 थियो आहे ॾींहं जो। ऐं अॼु जेको आहे राति जो चैरिटी जो ॾाढो सारो सामान आयो, जेको असां खोलियो आहे ऐं ॾिठो आहे ऐं उन्हनि खे अलॻि अलॻि कयो आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जे लाइ। ऐं माशाल्लाह इलाही सारा अनस्टिच वॻा एॾा निकिता आहिनि इहे छोकिरियुनि जी शादियुनि में ॾियण जे लाइ, जो मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई आहे। ऐं को सिंगल पीस आहे, को सिर्फ़ु ट्राउज़र जो पीस आहे। इहे अलॻि कया आहिनि। ऐं ॿिया मथे इलाही कपिड़ा पिया आहिनि जेके मां तव्हांखे थोरी देरि खां पोइ ॾेखारियां थी। ऐं हिन महिल असां तकड़ में लंच ठाहे रहिया आहियूं, मां ऐं मुंहिंजी भेण। सो इहा हिते वाङण थी कटे, वाङणनि जी भाॼी ठाहींदमि। हिते मां हीअ देॻड़ी कढी आहे, हिन में मां कद्दू पचाईंदमि। सुबुह खां खीर बि असां न काढ़ियो आहे, त इहो खीर जेको आहे अञा हाणे मां रखंदमि कढ़ण लाइ। चिकन घुरायमि, उहो धोतमि, साफ़ु कयमि, उनजा हिसा ठाहे रखियमि। हिते कबाब ठाहींदमि त उनजे लाइ चिकन जेको आहे बॉइल थो थिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूंखे जो वञिणो आहे लाड़काणे, त मां चाहियां थी त कुझु न कुझु ईअं शयूं ठाहे फ्रीज़ करे वञा, जीअं सुरण खे पोयां को मसइलो न थिए। हेठि अची वियमि, अटो कढी रखियो आहे, खीर कढी वियो आहे। ऐं हिते कद्दू था पचनि, कद्दू जी भाॼी ठाही आहे। ऐं हिते था पचनि वाङण, इहे बि तक़रीबन तयारु आहिनि। ऐं चुल्हनि जी हालति ख़राबु आहे, त मासी ईंदी अञा कमु वारी ॿीहर हिकिड़ो दफ़ो सुबुह जो थी वई आहे। त उहे हाणे, छो त असांखे जेको घणो टाइम लॻो आहे न, इहो इन्हनि कपिड़नि खे सॉर्ट आउट करण में। ऐं हिननि जा अलॻि अलॻि माण्हुनि जे लाइ कहिड़ा केॾे वेंदा ऐं कहिड़ा फ़िलहालु असां रखी छॾींदासीं। त छो त हिन सीज़न में ॾींदासीं त को फ़ाइदो न आहे। सो हिन में हाणे मसालो वसालो विझंदमि मां। ऐं अञा त इहे थांव अंदरि कोन कया आहिनि, जेके सुबुह खां असांजी माई धोई वई आहे, त इहे बि हाणे अंदरि कंदमि, मानियूं पचाईंदमि। सभिनी मूंखे गॾु गॾु कमु कराए रही आहे। मां अची वई आहियां मथे, हे आहे सुगन जो कमिरो। ऐं तव्हां ॾिसो माशाल्लाह चैरिटी जो सामान कीअं आयो आहे। अलाह साईं ॾिण वारनि जो क़बूल करे, अलाह साईं असांखे बि तौफ़ीक़ ॾे त ईमानदारीअ सां ज़रूरतमंदनि ऐं हक़दारनि ताईं उहो पहुचायूं। हिन में 2 टे रिलियूं आहिनि, हिकिड़ो फ्लोर कुशन आहे, बैग आहे। हे सां सभु कपिड़ा अलॻि कया आहिनि जेके सियारे जा आहिनि। इहे जेके बैग्स आहिनि, इहे मां पंहिंजा बैग्स मथां लाहे आई आहियां वॾा वॾा, त इन्हनि में जीअं विझी पैकिंग कजे। सो सियारे जा सभु असां अलॻि कया आहिनि। इहे पहुचाईंदमि त सही लाड़काणे, पर डिस्ट्रीब्यूट न कंदासीं, छो त हिननि जी सीज़न न आहे हिन महिल।
ऐं बाक़ी जेके कपिड़ा आहिनि हे तारिक मूंखे कढी ॾेई वियो ढेर सारियूं शर्ट्स त हे बि विझो। ऐं हे हिकिड़ो दॿो भरिजी आयो, हिकिड़ो हे दॿो कपिड़नि जो भरिजी आयो जेको असां ख़ाली करे हिननि खे बिल्कुलु अलॻि अलॻि करे रखियो आहे। ऐं हिन में ही हिकिड़े शॉपर में सभु जूता आहिनि हेठि ऐं हे बि सामान आहिनि। इहे सभु हे कुझु एजुकेशनल टॉइज़ आहिनि, इलाही कुझु आहे। सो अलाह हुननि जो क़बूलु कंदो। हे बि सॼियूं गेम्स आहिनि। सो हाणे वेंदासीं लंच जी जेका तयारी। चिकन ऐं दाल बि जेका बॉइल थी वई आहे। जीअं इहे थधो थींदो त फ़िलहालु त मां हिन खे बॉक्स में विझी रखंदमि अलॻि सां, छो त इहे मां राति जो ठाहींदमि, हिन महिल मूंखे टाइम न आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे कबाब ठहंदा ऐं फ्रीज़ थींदा। सो फ़िलहालु इहो बि कमु जेको आहे असांजो हिकिड़ो त हिन महिल ताईं जो त कंप्लीट थी वियो आहे ऐं अञा हिन ते अॻियां कमु थींदो। टाइम थिया 4:30 ऐं हाणे मां ॿाहिरां थी वरी वापसि आई आहियां। हिकु दफ़ो ॿीहर ॿाहिरि वियमि छो त कुझु जेके हिन ख़बर न आहे मां उते केतिरा ॾींहं रहंदमि लाड़काणे में, त मूंखे कुझु दवाऊं खपनि जेके मां स्टॉक वठी आयमि। कुझु बैंक मां पैसा कढाइणा हुया, उहे कयमि ऐं उनखां पोइ हाणे वापसि घरु आहियां ऐं थोरी देरि खां पोइ निमाज़ जो टाइम थींदो ऐं अञा अनलिमिटेड कम आहिनि। पैकिंग अञा ताईं बाक़ी आहे। चैरिटी वारे सामान जी कुझु कई आहे, कुझु रहियल आहे ऐं मुंहिंजी पर्सनल पैकिंग थी कोन्हे। अलाए छा कंदमि, इन टाइम ते 4 शयूं खणी ऐं दवाउनि जी हिकिड़ी थैली खणी विझंदमि। बाक़ी सभु ठीकु आहे। सो हलूं था हाणे अॻियां कमनि जो सिलसिलो वधाइण जे लाइ। शाम जा 6 थिया आहिनि, पैकिंग जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ो बैग इहो पियो आहे, हिकिड़ो नंढो ख़ाली बैग इहे पियो आहे। अञा कुझु कपिड़ा ईअं फैलियल आहिनि, इहे पैक थींदा। ऐं उनखां अलावा हिते काफ़ी सामान पियो आहे। हे बैग आहे, हिकिड़ो हे बैग आहे। अञा पोयां बोरियूं वग़ैरह वग़ैरह पियूं आहिनि। इहे सभु जेके आहिनि इहे बि वेंदियूं, असां सां गॾु न वेंदियूं पर इहे वेंदियूं ज़रूरु। हिकिड़ो बैग हिते पैक थियो पियो आहे। त असां पूरी कोशिशि कई आहे त हिननि खे ॾाढो ठोसे भरियूं सिमेटूं चङी तरह सां त जीअं सभु सामान पहुची वञे। ऐं किचन में मां हिते कबाब थी ठाहियां त इहो मुंहिंजो सिलसिलो जारी आहे। ऐं हिते सुराण धाणा वग़ैरह कटे थी त जीअं इहो कमु बि असां जल्दी सां ख़तमु करे वठूं। जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, हीअ कबाब ठही विया आहिनि। ऐं उनखां अलावा हाणे अचण वारा आहिनि असांजे घर में कुझु महिमान अचानक सां। सो सुराण थोरो साइड कर, हिते दही फुल्कियूं थी ठाहे ऐं कबाब तरींदासीं। बिस्किट बि आहिनि। ऐं ॾिसो इतफ़ाक़ ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं हिन महिल टाइम जी असांखे सख़्तु जेका कमी आहे ऐं कमु इलाही घणो आहे। राति जी मानी में मूंखे ठाहिणो आहे चाइनीज़ राइस ऐं चाइनीज़ खाधो मतिलबु त। ऐं उनजी तयारी भाॼियूं वाॼियूं सुराण कटे छॾियूं। हाणे महिमान थी वेंदा त उनखां पोइ मां कंटिन्यू कंदमि कुकिंग। ऐं मूड त आहे त मां तव्हां सां कचहरी कयां, पर मूंखे टाइम जी सफ़ा कमी थी वई आहे। कंहिं ज़माने में टीवीअ ते हिकिड़ो ड्रामो हलंदो PTV ते, उनजो हिकिड़ो मशहूरु डायलॉग हुयो त वक़्तु कम है और मुक़ाबला बहुत सख़्तु। सो अॼु मूंसां बिल्कुलु उहा कार आहे। वक़्तु कम है ऐं वाक़ई मुक़ाबिलो ॾाढो सख़्तु आहे। टाइम सफ़ा न आहे, कम एॾा आहिनि अञा ताईं जंहिंजी हद न आहे। ऐं अचानक सां महिमान अचण वारा आहिनि। उन्हनि चयो त असां असांजी निमाज़ पढ़ी पंहिंजे घर खां निकिरंदासीं। ऐं पोइ हाणे जेतिरी देरि में पहुता त मूं असांजी निमाज़ पढ़ी, तकड़ि में कबाब ठाहे पूरा कया। सुराणे दही फुल्कियूं ठाहे थी पई। पैकिंग अञा असांजी बेइंतहा शयूं हेठि मथे लॻी पई आहिनि। मुंहिंजे साइड में बि ॾिसो हेॾां होॾां शयूं अञा बिखरियल आहिनि, पूरी तरह सां वाइंड अप न कयो आहे सभु कुझु। मुंहिंजी पर्सनल पैकिंग त सफ़ा थी कोन्हे, उहो मुंहिंजो बैग ख़ाली पियो आहे। पर राति पंहिंजी आहे, इनशा अलाह कंदो त सभु पूरो थी वेंदो। ऐं अञा बि 100% पक न आहे त सुबुह जो असां केॾी महिल था वञूं या वञूं था या नथा वञूं। सो उहो तारीख़ ईंदो त पोइ असां डिसाइड कंदासीं। ऐं सोचियो मां तव्हां सां इलाही सारी कचहरी कंदमि, पर तव्हां यकीन कयो हाणे मूंखे इहो टेंशन आहे। ॼाण महिमान अचण वारा आहिनि, राति जी मानी बि ठाहिणी आहे, अञा इलाही सारी पैकिंग करणी आहे। त पोइ बि मूं चयो त न कुझु ॻाल्हियूं ज़रूरु करे वठां। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह तबियत काफ़ी हद ताईं बहितर आहे। त तकड़ि में वियमि, वञी उहो स्टॉक दवाउनि जो बि वठी आयमि। छो त मां वञा त हफ़्ते जे लाइ थी, पर थी सघे थो त मूंखे उनखां वधीक टाइम लॻी वञे त मूं वटि पंहिंजी हर शइ मौजूदु हुजे, जीअं मां उते परेशान न थियां। ऐं ॿी ॻाल्हि त व्लॉग्स रोज़ जा मां कुझु चई नथी सघां त मां शेयर करे सघंदमि या न करे सघंदमि। मां कोशिशि कंदमि त जेको कुझु रिकॉर्ड करे सघां उहो शेयर कयां, पर मूंखे पक न आहे। असल में ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी अम्मा जी तबियत इलाही ख़राबु आहे ऐं मां जल्दी जल्दी उन सां मिलण जे करे थी वञा, न त हूअं मां आराम सां 2-3 ॾींहं रखी पोइ वञा हा। पर हाणे मूंखे उन जे लाइ
जेको आहे जल्दी थो वञिणो पए। सो ॾिसंदमि, अलाह कंदो मां तबियत ठीकु हूंदी त पोइ मां ॻोठ जो चकर बि हणी ईंदमि। लाड़काणे जे वेझो आहे असांजो ॻोठ, जिते मुंहिंजी भेण रहंदी आहे। सो इन जी मूंखे पक न आहे। सो व्लॉग्स जो बसि ॾिसंदा रहिजो, चेक कंदा रहिजो। व्लॉग अगरि अपलोड थियो त तव्हांखे नोटिफिकेशन मिली वेंदो, न थियो त पुराणे कंहिं व्लॉग खे पुराणी वीडियो खे इंजॉय कजो। पूरी कोशिशि कंदमि त कुझु न कुझु मां पोस्ट कयां, कुझु न कुझु मां तव्हां सां शेयर कयां, पर पक न आहे। छो त उहा ई ॻाल्हि आहे न, त हर माण्हू वीडियो मुंहिंजे में न अचणु चाहींदो आहे। मां घर खां ॿाहिरि वञा न वञा, घर जे अंदरि भातियुनि सभिनीनि खे मां शेयर नथी करे सघां, त पोइ ख़बर न आहे छा शेयर थींदो। सो इनशाला वधीक अलाह खे ख़बर हूंदी। सो अॼु जो ही जेको मुंहिंजो व्लॉग आहे इनखे हाणे कयां थी ख़तमु। ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो। अलाह तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त अमान पनाह में रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इनशाला अलाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह वाही।